पर अॼु जेको बस ये हले पियो जेको मज़हबी हवाले सां या इस्लाम जे हवाले सां मूंखे इन मां हिकिड़ी बूह थी अचे। बूह इहा थी अचे त इंसानियत ॼण आहे ई कान, फ़क़ति असां मज़हबनि में कहंदा आहियूं। इहे मज़हबनि जा जेके बि आहिनि शयूं, छा इंसानियत जो वजूद आहे मज़हबनि खां शुरू? अचो सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार किनी थोरा किनी घणा मूं वटि लख हज़ार जे ॾिना दातार से जोलीअ पाए जलिया। छा असांजे सूरनि जी रुॻी इहा स्टोरी आहे त मज़हबनि मुल्कनि में माण्हू मुंझाया, पीरीन शेखीन बुज़ुर्गीन बेहद बुलाया, किन नोड़ी नुमाज़ूं पढ़ियूं किन मंदर वसाया, पर ओॾा किन आया अक़ल वारा इश्क के। जे तव्हां में अक़ल शऊर सोच सम्झ इल्मु आहे त दलील आणियो। बाक़ी ही आहे त अला साईं ईअं थो चए, रसूल ईअं थो चए, नबी ईअं थो चए, फलाणो ईअं थो चए। बाबा हुननि इंसानियत जो दर्स ॾिनो आहे, हुननि किथे बि को प्रेशराइज़ कंहिंखे कोन कयो आहे। तव्हां केॾा वई आहे इंसानी वला त कूनू कल्लज़ीना तुफ़रक़ू। तव्हां ज़मीनुनि ते जेके तफ़रक़ा था फैलायो उहे बंदि करियो। इहे तफ़रक़ न फैलायो ज़मीनुनि ते। या त फ़हातू बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन, सचा आहियो त उहे दलील आणियो जेके उन्हनि ॾींहंनि जे मज़हब जो। उहो उन वक़्त जी डिमांड हुई, उन वक़्त जी ज़रूरत हुई जेके रसूल खणी पाण सां आयो। हिन वक़्त जी ज़रूरत डिमांड छा आहे? हे इजादूं, हे साइंसूं, हे ॿियूं हे टियूं, हे मज़हबनि जी पैदावार आहे छा? इल्मु आहे, नॉलेज आहे। हिन नॉलेज खे कवर करियो प्लीज़। हिन न्याणियुनि जे मौतनि खे, हिन न्याणियुनि जे इज़तुनि खे हिंदू मुस्लिम सिख फलाणो ढींगड़ो ई हू इन्हनि खे छॾे फ़क़ति इहो खणो त हिकिड़ी इंसान ज़ात जी, हिकिड़ी औरत ज़ात जी जेका सॼी काइनात जी ख़ालिक आहे, जेका सॼी काइनात जी मालिक आहे, चाहे हिंदू हुजे, चाहे मुस्लिम हुजे, चाहे ईसाई हुजे, चाहे सिख हुजे। ऐं हुन मसइले में वञा ई कोन थी मज़हबनि में। ऐं चवां थी हिकिड़ी औरत ज़ात आहे जंहिंजी तज़लील थी रही आहे कहिड़े बि रूप में, चाहे कुमारी हुजे, चाहे तानिया हुजे, चाहे नम्रता हुजे, चाहे हींअर हीअ न्याणी कल्ह जेका मदरसे में जेका थी आहे स्कूल में नंढड़ी ॿारड़ी रेप करे हुनखे क़तल कयो वियो आहे, या कल्ह इस्लामाबाद में जेको थियो आहे मज़हबनि जा रखवाला जे सॻा हुन जा ॿार आहिनि, उन्हनि उन न्याणी जो 5-8 ॾींहंनि खां उन्हनि जो रेप पिया कनि, न्याणी जो, पंहिंजी भेण जो। लानत आहे अहिड़नि मज़हबनि ते। मां अहिड़नि मज़हबनि खे नथी मञा। मां इंसान आहियां, मुंहिंजो मज़हब इंसानियत आहे। को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, मां सजदो उन खे ॾियां जेको इंसान जे पासे। हे ढोंग, हे बदमाशियूं, हे हराम पायूं कॾहिं मज़हब जे नाले में पिया इंसानियत खे क़तल कनि, ऐं हेॾां हू वीचारा जेके आहिनि साफ़ी ॿार, इहे शयूं छा आहिनि? मां हिननि शयुनि खे सफ़ा निगलेक्ट थी करियां। मां चवां थी त जियो ऐं जीअण ॾियो ऐं औरत जी तज़लील बंदि करियो। ऐं औरत ज़ात जे लाइ मूं अॼु न, ऐं अॼु बि चवां थी कारोकारी इशू मुंहिंजो खयल आहे, न त अॻे 1000 क़तल थी वेंदा हुआ। सभु मुला बि फतवा ॾींदा त हिननि खे संसार करे मारियो। इहे था मज़हब चवनि न। मर्द जेके रेप था कनि उहे गुम, हीअ त नाजाइज़ ॿार आहे, पोइ हुन माईअ खे हणो कोड़ा, पोइ हुन माईअ जा करियो संसार। औरत क़त्लेआम थिए, क़त्लेआम थी थिए न औरत। छा जो तव्हां हर ॻाल्हि में तव्हां हिकटी न करियो प्लीज़। असां उहा था ॻाल्हि करियूं जेका इंसानियत हिन ते करणु खपे। तव्हां छंड छाण करियो। असां जाइ जमंदे मुस्लमान आहियूं, अल्हम्दुलिल्लाह। असांजे कननि में अज़ानूं आयल आहिनि। असांजा वॾा मौज़ूज़ थी गुज़रिया आहिनि, आख़ुंद अलाए छा छा थी गुज़रिया आहिनि। असां मज़हबनि खे सुञातो आहे, ॾिठो आहे, सम्झूं था, पढ़ूं था। मूं जेतिरो मज़हब खे पढ़ियो आहे न, आउं सम्झां थी अदब कोन पढ़ियो हूंदो। ऐं एतिरो मज़हबनि जे गहराइनि में वेहियल आहियां। हींअर जेकॾहिं मूंखे सम्झ शऊर ऐं अक़ल न हुजे हा न, त हींअर आउं भला किथे हूंदी हुजां, आउं मंबरनि ते चढ़ी वेठी हुजां। सो तंहिंजे करे ॻाल्हियुनि खे सम्झो। हीउ जेको कुमारी जो आहे मसइलो, या जेके भेणुनि जा आहिनि, जेके न्याणियुनि सां थिए थो, या असांजी भेण चाहे कहिड़ी बि औरत हुजे, कहिड़ी तंज़ीम सां आहे, कहिड़े फ़िरक़े सां आहे, कहिड़े मफ़ाद में अचे थी, हिकिड़ी पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ थी उथारे त हुनखे बेगुनाह गोलियूं हणी मारियो थो वञे। कहिड़ी तंज़ीम जी आहे न, पर हिकिड़ी औरत आहे, उहा मुंहिंजी भेण आहे। अॼु मूं तव्हांखे छो घुराया? तूं ॿी पार्टी जी आहीं, दी ॿी पार्टी जी आहे, ॿी पार्टी जी आहियां, मुंहिंजो नज़रियो अलॻि, मुंहिंजी सोच अलॻि, मुंहिंजी जिदोजहद अलॻि, पर हिकिड़ो औरत जो मसइलो आहे। इन करे असांखे उहा औरत
उहा औरत जेका तव्हांखे ॼणे सांडे जवान करे उनखे तव्हीं गैरतुनि जा लेबल लॻाए उनखे कतले आम करियो, उनखे हिसाए धमकाए, उनखे चओ तूं कमज़ोर आहीं। छा में उहा औरत अगरि कमज़ोर हुजे त तव्हां जहिड़े मर्दाने समाज खे ॼणे पाले जवान करे माशरे जो फ़र्द न ठाहे। तव्हां औरतुनि खे छो था कमज़ोर सम्झो? इहा कमज़ोरी जेका आहे इहा तव्हांजे अंदर जी नियत जो जीअं आउं सम्झां थी त नियत ई ॿियाई आहे जंहिं तहत तव्हां औरत खे दॿाइणु चाहियो था। ऐं फ़क़ति तव्हांजे नाले नथी चवां, ऐं ओवरऑल ॻाल्हि थी करियां, हिन समाज जी ॻाल्हि थी करियां जिते हिकु हटी हिकु धर्मी लॻी पई आहे, हिकु हटी लॻी पई आहे। कहिड़ो हुन भला ॾोह कयो जेका असांजी भेण जेका हुते शहीद कई वई आहे, मारी वई आहे, MP शहनाज़ अंसारी, कहिड़ो हुन नियाणी जेका हुई इस्लामाबाद में, केरु हुई? पंजाबी हुई, सिंधियाणी हुई, अरबी हुई, केरु हुई? अरे नियाणी हुई, हिकिड़ी औरत हुई, ऐं उन्हनि मुलनि जेके बदमाशी करे ऐं ॿार हुनजा सॻा उन्हनि सां रेप कयो। केरु हुनजो इंसाफ़ ॾींदो? हिते हज़ारे कानून रोज़ था पास थियनि, कढो औरतुनि जा कानून। अॻे विच में हिकिड़ो थियो कानूनी शहादत वारो, हाणे पहिरीं माई शाहिद अची पेश करे त अची उहो शाहिद अची ॿुधाइनि त वाक़ई हिननि माण्हुनि हिनजो रेप कयो आहे। माना हद थी वई आहे, बेहयाई जी हद थी वई आहे। हाणे जेको माण्हू रेप कंदा, जेके न्याणियुनि जूं इज़तूं लुटी था, उन्हनि जा शाहिद हूंदा छा? सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजो चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.